जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 14 डिसेंबर 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी बीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते बि हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। शत्रुअनि ते अॼु विजय जी प्राप्ति थींदी त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु हुननि जी जेकी एनर्जी हूंदी तमामु सुठी तरह मेंटेन रहंदी। कार्यस्थल ते भी तव्हां खे धन जी प्राप्ति थियण जी संभावना आहे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति। कार्यस्थल ते ऐं घर में माहौल तमामु सुठो मिलंदो। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे पंहिंजे वाणीअ ते कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। तव्हां खे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। अॼु काई पीली वस्तु जो दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु थकावट या तनाव सां भरियल ॾींहुं तव्हां जो थी थो सघे, पर तव्हां खे पंहिंजी एनर्जी मेंटेन करे रखणी आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी हुननि जो सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु जीवन साथी जो तव्हां खे पूरो सपोर्ट मिलंदो। मन ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हां जो स्वास्थ्य अॼु साधारण रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। धनु राशि। धनु राशि वारनि जो स्वास्थ्य अॼु तमामु सुठो रहंदो, पर अॼु जेतिरो थी सघे कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। कार्यस्थल ते भी हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हां खे सफलता भी प्राप्त थींदी, त स्वास्थ्य भी सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु आनंददायक गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी आहे। थी सघे त अॼु हनुमान चालीसा जो पाठ करणु तव्हां जे लाइ तमामु सुठो रहंदो। कार्यस्थल ते तव्हां खे धन प्राप्ति जा योग सुठा बीठा आहिनि। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। खाटू श्याम जी। त तव्हां ॿुधो हूंदो राजस्थान में जेको मंदिर आहे खाटू श्याम जी जो, हकीकत में इहो जेको मंदिर आहे उहो खाटू श्याम जी जो आहे। उन जो नालो कीअं पियो ऐं उहो केरु आहिनि, अॼु ॿुधाईंदासीं हुन जे बारे में। त महाभारत में भीम जो हिकिड़ो पुटु हुयो
जंहिंजी सभिनीनि खे ख़बर आहे उहो हुयो घटोत्कच। ॿियो पुटु हुयो बर्बरिक। त बर्बरिक जॾहिं ख़बर पईसि थी कि महाभारत जो युद्ध थियण वारो आहे त उहो कृष्ण वटि वञे थो ऐं भॻवानु कृष्ण वटि वञी करे चए थो कि मां हुन पासे सां हूंदमि जेको पासो हाराइजे थो। त तॾहिं तव्हां ॿुधंदा हूंदा कि हारे का सहारा खाटू श्याम हमारा। त कृष्ण भॻवानु छा कयईंसि? त कृष्ण भॻवानु चयो अथनि कि तूं हिन युद्ध में लड़ाई न कंदे, पर अगरि तूं मूंखे प्रसन्न करणु चाहीं थो त तूं पंहिंजो गर्दन जेका आहे उहो मूंखे ॾेई छॾ। त हुन पंहिंजी गर्दन भॻवान खे भेंट कई आहे। भॻवानु हुन ते जाम प्रसन्न थिया आहिनि। हुनखे वरदान ॾिनो अथऊं कि माउंटेन ते माना पहाड़ ते वञी करे हुननि जी गर्दन जेका आहे उहा रखी छॾी अथऊं। इहो जॾहिं कयो अथऊं त बर्बरिक जेको आहे हुन सॼो युद्ध ॾिठो आहे ऐं साण ई साण चवंदा आहिनि कि जेको बि हारियल माण्हू हूंदो आहे ज़िंदगी में, अगरि हिकु दफ़ो खाटू श्याम जी जा दर्शन कंदो आहे त भॻवानु श्री कृष्ण जी असीम कृपा हुनजे मथां बरसंदी आहे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सुवाल। अॼु जो सुवाल आहे सुरभि जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सुवाल आहे कि हुननि जे शादीअ जे कम में जाम रुकावट थी अचनि। त सुरभि जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई गणेश भॻवान जी पूजा करणु खपे। साण ई साण बुधर जे ॾींहुं तव्हां ग्रीन शइ जो दान करणु चालू कयो। जीअं सावा मुङ थिया, पालक थियूं, हे सभु दान करणु तव्हां चालू कयो त जल्द सां जल्द तव्हांजो कार्य सिद्ध थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल आहिनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।